नाज़रीन, कंदकोट में क़त्ल थियल प्रोफेसर अजमल सावन के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ कश्मीर में क़ौमी अवामी तहरीक SUP समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है अहमद अली सियाल। जी अहमद अली, अजमल सावंत के जो कत्ल कियो जहिड़े दौरान आज कश्मीर में शागिर्द सिविल सोसाइटी के तंजीमन पारा जो एहतिजाजी मुजाहरो करे रहिया अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक छा था चवनि? सिलसिलो हले पियो, इहो अॼु खां न आहे, इहो अज़ल खां वठी बरक़रार आहे। अहिड़े क़िस्म जा इहे जेके तबक़ाती निज़ाम आहिनि, जागीरदारी निज़ाम आहे, त इहो अणखुटंदड़ आहे। असां अपील था कयूं त कातिलनि खे जल्द अज जल्द गिरफ़्तार कयो वञे। IBA जो वो प्रोफेसर हुयो, उन्हीं के एक सोचल समझल साजिश तहत कत्ल कियो वियो आहे। असां SP साहब खां आबिद खान सुंदरानी साहब के भी चऊं था त उन जी ज़ात जा आहिनि जेका सुंदरानी आहिनि, उहे कातिल उन्हनि खे गिरफ़्तार कराए। सरदारनि को ॿार इहे न हूंदा आहिनि, इहे उन्हनि जा हूंदा आहिनि चिमचा चइजनि या उन्हनि जा वठा चइजनि, उन्हनि को ॿार न हूंदा आहिनि। ऐं असां घुर कयूं था त उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा गिरफ़्तार करे तमामु सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। शहीद डॉक्टर अजमल सावंत जी रूप में जेको ॿाहिरि मुल्क में पढ़ाए रहियो हुयो, जंहिंखे 1 कलाक जी पढ़ाइण जे एवज़ 30,000 रुपया पाकिस्तानी 1 कलाक जा मिलनि पिया। कैलकुलेशन जेकॾहिं कयूं त उनखे करोड़ रुपया महीने में लग्ज़री लाइफ गुज़ारण सां गॾोगॾु करोड़ रुपया उहो कमाए सघे पियो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू करोड़ रुपया छॾे, लग्ज़री लाइफ छॾे, पंहिंजे माण्हुनि खे पढ़ाइण अचे, पंहिंजे माण्हुनि उनखे सिलो इहो ॾिनो आहे त उनखे बेदर्दीअ सां बेरहमीअ सां क़त्ल करे छॾियो आहे। सरदार शबीर बिजाणी खे चवनि था, ख़ुदारा ये शयूं बंदि करायो, ख़ुदारा ये शयूं बंदि करायो, तारीख़ करे तव्हां माफ़ न कंदी। तव्हां उतां जा मीर आहियो, सरदार आहियो, तव्हां खां को शइ ॻुझी न आहे। असांजा जेके अॼु क़तलाम थियनि था पिया, असांजा नौजवान शहीद थियनि था पिया, इहे तव्हां खां कुझु न आहिनि। अॼु असांजा रत जा रीटा जेके आहिनि धरती ते समझदा, आख़िर केतिरा कुंदर कोसराईंदा वे, आख़िर केतिरा सिंध जे शोर खे तव्हां रोशनी ख़तम कंदा वे। तव्हां पंहिंजी बका जी जंग विढ़ो था पिया। मीर आबिद सुल्तानी साहब, सरदार शबीर बिजाणी साहब, असां तव्हांखे ख़ुदारा चऊं था पिया, उहो ॾींहुं न अचे जो तव्हांजो सिंध जो अवाम तव्हांजे ख़िलाफ़ रोडनि ते हुजे। असांखे वॾो ॾुख थींदो पियो आहे। उनखे स्पेन में 1 घंटे जा 30,000 रुपया मिलनि पिया पढ़ाइण लाइ। उहा पंहिंजी हिकु भली ज़िंदगी छॾे करे हिते ताईं सिंध के माण्हुनि खे पढ़ाइण आया। कंदड़ समाजी तंज़ीम, स्कूली ॿार ऐं उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधी उनजो इहो चवणु आहे, हे हिकु शऊर जो क़त्ल आहे, हिकु क़त्ल हिकिड़ो इंसान जो क़त्ल आहे। हीउ सिंध जो जेको जवान जेको ॿाहिरि मुल्क आलिम आहे, जुक्सिल करे जेको पंहिंजे ख़ासिन खे तरजीह ॾेई हिते पढ़ण, हिते को वॾे रंग चढ़ी जेको आहे क़त्ल वियो आहे, जंहिंजी FIR बि कई वई आहे। हुनजो चवबो हल्द फिल्म जा जेके आहिनि, उन्हनि माण्हुनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। जी।